रुकन बुरुडा खां ख़बर शामिल कयूं पिया। जहान मोहम्मद अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक़ यूसी 39 किरकिली जेडीए यूसी चेयरमैन जे उम्मीदवार याकूब बिरोही, वाइस चेयरमैन मोहम्मद खासकेली, जिला काउंसिल जे उम्मीदवार राणा आबिद राजपूत, जमील वसाण, वडेरो यार मोहम्मद हिंगोरो, फकीर जमील वसाण, मंजूर बिरोही, वसायो खासकेली, फकीर बचल वसाण, फकीर मिहल हिंगोरो, फकीर मोहम्मद खासकेली, राणा फैसल राजपूत, गारो बिरोही, सोमराज भील, मलूक खासकेली ऐं ॿियनि अॻवाननि पारां इलेक्शन मुहिम जे सिलसिले में रुकन बुरुडा में अबड़ा बिरादरी जे चङनि मुड़सनि सां कार्नर गॾिजाणी कई। गॾिजाणीअ दौरान फकीर जमील वसाण, मोहम्मद खासकेली, राणा आबिद राजपूत ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त यूसी किरकिलीअ जो अवाम पिरसाई पघारो सां गॾु आहे। असांजा मुख़ालिफ़ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां दांदलनि जा मनसूबा ठाहे रहिया आहिनि, पर असां यूसी किरकिली अवामी ताक़त सां 26 जून ते चूंडूं खटे ॾेखारींदासीं। हिन वक़्तु पीपी अवाम वटि पंहिंजो सियासी एतमाद विञाए चुकी आहे। अबड़ा बिरादरीअ पारां जीडीए यूसी जे उम्मीदवार खे सिंध जी सक़ाफ़त अजरकू पाराए भरपूर मान ॾिनो वियो।